जैसे जेको दुखे वक्त में कम अचे वो भलो या जेको जोरी पंहिंजो हक़ समझे कम अचण पचे अगवा करे सो भलो। जैसे लावती के रुपयो बुधायो फड़ फड़ बंद कर साबरा न त रही न सघंदे। जैसे असे नटा निमाना सिलानी मानू रणला चाहियूं गोरा जाने तो मौला बस पार लाए हलियो में तो रहे तू मुझो हुकुम तो टारी हुकुम करे से सिर बहादुरा बाकी यह गल कान थींदी मारा सॼो लाओ थिए के शहबाज खान जो तबाह पंहिंजे लाइ तव्हांजो पंहिंजे लाइ निकिरी हिकिड़ी अखियूं हज़ार रेज़ ईअं त कोन थींदो आहे। साबिर सेखत का सेवा सिद्धो कोन थींदो। तूं न ॻाल्हाए लाहौतीअ सां लाहौती साबिर सिद्धो आहे। जॾहिं शहबाज खान खे कुतो जवाब ॾिनो अथमि तूं कहिड़े बाग़ जी कच रही। साबिर कन खोले ॿुध संग मीरल जो आहे जेकॾहिं तो नट नटा कई न त मां बि मीरल सां आहियां। यादि रख पछताइणो पइजी वेंदुई। ॼाणे जो मौला सम्झो बीठो आहे त तव्हां बि मीरल जे पासे आहियो। रज़ हेठि मां हथ खे वधाए मूंखे तंग न कयो। शहबाज खान जे पेरनि ते पोतड़ो उछलायमि तव्हांखे बि मिंट थो कयां त लाहौतीअ खां मुड़ी लंघो त भलो न त शहर वञी मरण कड़ीअ ताईं बुख हड़ताल ते वेंदुसि निकिरी वठी। पोइ ॾिसजां अख़बारूं ऐं चैनल कीअं था ख़बरूं खणनि ऐं कोर्ट वरी पाण मुरादो नोटिस वठंदी। ॼाणे थो मौला नजे मथे में फूकणे वांगुर हवा भरियल आहे। सवाल ही पैदा कोन थो थिए जो हिनजे मथे जी हवा निकिरे पोइ मञींदो ही। मञंदो ज़रूर मञंदो मीरल। चोट अथसि जॾहिं मुंहिंजा हथ पियसि त पाण सॾे अची तोखे संग ॾींदो। लोरी मूं बेरोज़गारनि खे मिलंदड़ कर्ज़ लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। हफ़्ते खन जो आसरो आहे त हू काके साबर खे सम्झाए मां पैसा मासी ख़दीजा खे अची हथ में ॾींदुसि। छाजा पैसा शोएब? अमा मामे जो व्याज भरण जे लाइ व्याजी अमा जान आजी करण जे लाइ। किथां ईंदा पैसा? मां कंदुसि पैसा मासी। तो वटि आहे छा जो कंदे पैसा? अमा हुजन न हुजन खे छॾ इहो शोएब खे ॿीहर तानो न ॾिजांइ। अमा कंहिंजी सचाईअ खे ॾिसजे। लोरी मासीअ जी ॻाल्हि जो ॾुख न कर। मां यकीन थो ॾियारांसि। मां यकीन सां थो चवां त कर्ज़ मिली वेंदो। मां ग़रीब ज़रूर आहियां पर वफ़ा जो वखर रखां थो ऐं एसडीएम बणियमि जेके मूंखे हिसनि ऐं धमकाइनि था से हेठियां ई कंदा। सब्ज़ बाग ॾिसण ऐं ॾेखारण सोला आहिनि शोएब। न मासी मां ग़रीब ऐं यतीम आहियां। न मां हिरखण जी कयां थो न की मां सब्ज़ बाग ॾेखारियां थो न ॾिसां। सच थो चवां मासी जंहिं न रब सणाई कई ऐं साथ ॾिनो त करे ॾेखारींदुसि। हाणे बि मां पूरी पूरी कोशिशि कंदुसि। अमा तू शोएब खे न चवीं हा तो अजायो खणी उनखे मान ॾिनो आहे। मां बादल ॾिन्या पोइ कयो आहे। उन ई व्याजीअ जो वात बंदि करियां थी। मासी हुकुम कयो छो घुरायो अथव? व्याजीअ जे लाइ रक़म जी ज़रूरत आहे न त इहो अदो साबिर नूरीअ खे निहोड़े छॾींदो। ये वरी जो आयो आहे मूं घुरायो त मासे नेक नियतीअ सां गॾु असांजो मुहाफ़िज़ रहियो आहे। हालत ॾिस ई मुहाफ़िज़ा मां वरी न आहियां चवी त हले वञे। बेस्ती लाइ घुरायो छा? यार ॾिस लाहौतीअ खे न चढ़ाए। मामा तू हितां हलियो वञ। मां चवां थी हलियो वञ हितां। असीं बादल जे एहसाननि जा ख़रीद थियल आहियूं।
सलामती भलाईअ जे लाइ छा छा न कयो आहे, छा छा न सठो आहे बादल। तूं हिक सट सां सभु मिटीअ में थो मिलाई। तूं छा ॼाणी बादल जी इज़त ऐं अहमियत। नूरी को एहसान ना है, पंचायत में ॾिनल साथ खे एहसान न समझ। या तीअं ताईं ॿधल आहियां, अकल कजो, हलियो ईंदुसि। कोशिश कयां थो रक़म जे लाइ। जॾहिं चान बेली अॻिते खड़े न टपजां, मथां कुतो पियो हुजी। लाउती न छॾींदी, मौला थो ॼाणे। ऐं नूरी कुझु नूर तारे ने अॻियां थी लाउते जी बेइज़ती करी। कंहिंजी बि रक़म न खपे, मुंहिंजे वरियम जा वचन, लाउतीअ वचन पत्थर ते लिख। एॾी ज़ुकाम मौला जो शान। अरे बिले वांगुरु ॾिसो छा था वठी कयोसि, सुकी मार सफ़ा सामी में हुजे। वञो अठो हाणे किराए वेठोसि। नॉनसेंस, पढ़ियल लिखियल खे कमजोर था समझनि। तव्हां मारण आया हो या मरण आया हो? तव्हांखे कुत्ते जी मौत मरण खपे। ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान। वियो काॾे? तव्हां विढ़ो आऊं विढ़ंदुसि। काॾे काॾे वियो काॾे? मोमल तोसां आया न मोमल? चओ ऐं हलो। माफ़ी न मिलंदी? उन लाइ हिकु शर्त आहे। हिकु शर्त? 100 शर्त मञण लाइ तयारु आहियां। तूं न मञींदे इहा पक्का मूंखे। मञींदुसि। त पोइ वाइदो कर। वाइदो आहे। चाची सारा खे पोपटियूं पढ़ाए। पुफी सारा खे पोपटियूं पढ़ाईंदुसि। अहिड़ियूं पोपटियूं पढ़ाईंदोसांसि जो खेसि ख़त करण जी वार खाई न मिलंदसि। ठीकु आहे, जॾहिं न मां ईअं ॾिठुमि त पोइ मां बि सोचणु शुरू कंदमि। पक? हाय हाय, निकाह खां अॻु जात हली वियो। वाह वाह, ॾिसंदसां बि। पक? वाइदो? वाइदो नथी कयां, तॾहिं कंदसि जॾहिं तूं ईअं करे ॾेखारींदे। करे ॾेखारींदुसि। ठीकु आहे, ॾिसंदीअ। पुफी काॾे बि वञा, उन में तुंहिंजो छा? ऐं पुठियां सॾ न कंदी कर, वध सवड़ा। मोटी त अच, ॾिस अॼु तोखे कहिड़ियूं उसरियूं खारायां थी, उन में ज़हर मिलाईंदसि। मूं जॾहिं तूं तड़पंदे मरंदे हा पोइ ख़ुशि थींदसि। हिन मेसड़ी जे अॻियां छोरो सफ़ा मेड़ थी वियो आहे। ख़ैर या बि सारा आहे। अॼु मुंहिंजे लाइ इहो ॻाल्हि आहे, हिनखे
मायूस आहीं बादल। यार जॾहिं खां इहो साबिर आयो आहे त व्याजी वरियाम वकोड़े वियो अथसि, छोकिरी नूरीअ खे विकिणण ते लही आयो आहे। बादल चवीं छा थो? हा कासिम, हाणे त औरतुनि जे लाइ अञा बि आज़ार आहिनि। मीरल ऐं शहबाज़ जूं मुसीबतूं अलॻि आहिनि। बादल हिकु ॻाल्हि आहे, चओ। साबिर छोकिरी नूरीअ जो मामो आहे ऐं माई खतीजा जो भाउ, वारसी उनजी थी लॻे न। वारसीअ में इज़तूं त नीलाम न करे न ईसन। ये न साबिर चवे त तव्हांजो छा त असांजे मुंहं में छा रहंदो? ॿुधा, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे ईसन, इहा बि ॻाल्हि आहे। मूंखे त ईअं ई चयाईं ईसन। त पोइ असांजी वारसी त ठहे ई कान थी न। औरतूं त मिनथू कनि थियूं न। मासी खदीजा न्यापो कयूं त मदद कर। बादल फिलहाल छॾे ॾे साबिर खे, मरी न पए मुंहिंजे था। असीं चऊंसि ऐं हू गुथो ॻाल्हाए त पोइ मां छॾींदोसांसि। मरी न पए मुंहिंजे हथों। हे कर, परवेज़ ऐं बहराम जी बुठी जोड़ी आहे बुठी। पोइ साबिर बि परे न आहे। पतो पइजी वेंदुसि त कासिम करनि था, खारे या मारे। बाबा साईं, हमरा ॿई उफट थी विया, पर उन जो धक बि शोएब यादि कंदो। बाबा साईं हू खेनि मारे ऐं हलियो वियो, तूं थो चवीं त धक यादि कंदो? हा, इहे जो वठ आहे त उथण विसरी वञई। बाबा साईं पोइ तव्हां खां वेहण विसरी वेंदो? छा थो चवीं? बाबा साईं, मुंहिंजे ॾुख में तव्हांखे वेहण ईंदो? दिलि ते हथ रखी ॿुधायो। बाबा साईं, हमरा न मुड़सी न कई त मां ठोके आयो हां। ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। हाणे न व्याज जी वट विसाए त सवलाई थिए, मूंखे मेणा ॾेई वियो आहे। बाबा साईं, तेल ई न हूंदुसि त वट किथां भरंदी? व्याजी समझ वियो बाबा साईं, गोहर जे गोगा जी ख़बर कान अथव। अकल जे तीअं हाथी लेटी पवे। ख़बर आहे मूंखे। कासिम ई सन हिन महिल ताईं कुझु कयो ई न आहे। कासिम मिलियो हो, पर चई वझ न मिलियो आहे। बाक़ी अॼु घोड़ो तंबेले मां कढंदुसि, पोइ तव्हांजो आणे या बहराम जो, पर आणींदो ज़रूर। घोड़ो आणे पोइ मुंहिंजो या बहराम जो, ॻाल्हि सरसीअ जी आहे गौर। इहो कम परवेज़ जी पुॼाणी ऐं बहराम जी बुखरीअ मां साह जा दाणा कढी छॾणा आहिनि। से थियनि त सॼे तर में शहबाज़ खान जी सरसीअ जी हाक फैलिजी वञे। फैलिजी वेंदी बाबा साईं, छो जो कासिम करंट आहे ऐं जे ॿिन्ही खे वाइरियूं विचड़ियूं न त फथकण जी वार खाई बि कान मिलंदनि। वालेकुम रेस। वालेकुम अस्सलाम। रेस, घोड़ो काहे तंबेले में ॿधी आयो आहियां। और घोड़े पंहिंजे जी मालकी कर। काहे आहे छा? रेस, कासिम वच न विञाईंदो आहे। तव्हांजो ई घोड़ो काहे आयो आहियां। बाबा साईं, मूं चयो न त कासिम काराए थो आहे। आफरीन आफरीन। बहराम खान खे शहबाज खान जी या सरसी इच्छूं थी डंगी थी डील डरजी ॾुखण लॻंदुसि न त पोइ सम्झंदो त शहबाज खान छा आहे। अञा देर आहे छा ज़मानतुनि में क़ाबिल? बस आखिरी केस में ज़मानत थियणी आहे। अॼु या सुभाणे थी वेंदी। हर हाज़ुरीअ ते परेशानी थी थिए क़ाबिल। जीअं तो वक़्तु लॻे तीअं त मन में मच भरल। चाहियो त जल्द निकिरां, पर यार वेतर पियो फासंदो वयसि। शहबाज खान उबता सुबता केस हणाए सोगो कराए छॾियो आहे दादन। सभिनी जी सार लहंदुसि क़ाबिल। तुंहिंजी सुस्तीअ में वक़्तु लॻी वियो आहे। मां सभिनी खां ॻणे हिसाब वठंदुसि। सिर्फ़ हिकु दफ़ो हितां आजो थियां त सभिनी जे मथां पारछ ॻणे जियां कर कंदुसि।
उल्को न कर दादा न मालियूं मुड़सन ते ईंदियूं आहिनि उल्को के त बंद जो नाहे उल्को आहे त इज्जत जो आहे खयल आंगुर जो आहे जेका आला बि थी अखियुनि में चुप्पी आहे माड़ी जिया अखियुनि खां थींदे अंतर में आग फैलाए वई आहे तां निकिरण सां ई सभिनी खे ॿुधाईंदुसि त दादन मौत आहे मौत डरणो नाहे हा घणेई छलियो मांस न मुड़ियो ख़ुदा ख़ैर करे किथे वधाए न मोटे छा कंदा गुलाब खे गुलाब को हुन जे घरां थो खाए छा हथ बलाए ॾिसंस ख़बर अथनि त थाणो धणकी आहे धणकी न आहे मां कमल वारे मामले में परेशान आहियां थाणो मुंहिंजे अंदर में वढ पइजी रहिया केॾो कहर थी वियो आहे मूंखां ज़मानो ई नथो वणे वरी ये गुलाब वधाए अचे थाणो कुझु बि न रहंदो सिर न वञई थाणो जे हूंदे धड़क थो करी पाण खे पाण मारियो अथसि कमल खे तो मारियो छा असांजे अमलनि जे करे तंग थी पाण मारियईं थाणो असांजे ई करे कंहिं केस न दाख़िल कयो आहे न त मां या गुलाब हुन जे केस में कैद में हुजूं अलाए कीअं कैद काटी हां थाणो वेठी आहे तूं ये भाड़े वारी ॻाल्हियूं बंदि कर न त ख़बर अथई थाणो धणकी आहे धणकी न आहे तूं मूंखे छा कंदी हां थाणो जे दड़के सां दुबई वञी दंग कंदे थाणो खे तो चवी त तूं छा कंदी फसादनि जी जड़ ई तूं आहीं या जड़ कटजे तॾहिं वञी फॾा फसाद ख़तम थींदा अवल चौतरी खणी तुंहिंजी खुड़ी ॾंभियां घर में जा निभाग ख़तम थिए हथ बि लाए ॾिस सोराब थाणो जे दधके सां धनु धमाली जे अॻियां धमालू पियो हणंदे थाणो तेरो बि न कर थाणो धणकी आहे धणकी न आहे छा छो गुलाब विढ़ियई छा हा मासड़ मासात न रोकिया न तो मुड़स जो मट हुयो पर मासात मिंथ कई इठी डाइण वधाए मोटियो आहे न हे गाल जो पलाद थींदो सोराब थाणो धणकी आहे धणकी न आहे साबर जीरे से घणी रक़म घुर्जई टक्को न खपे रेसे अलीअ जा गंज लॻा पिया आहिनि मौला ॼाणे अरे रेस पाण थो चवई मूंखे चवे हा न घुरण में देरी न कयांसा के पए मथो तो सड़ई हर पे खां जवाब त रेस ॾिनो हो न लठियूं हणी त ज़मीन मां तो कढियो हो न कुंवर यार साबिर कमाल थो करी बाबा कावड़ियूं कशूमतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि हाणे जेका ज़मीन वणई न उहा वञी का ज़मीनदारी बि कोन वठंदो साईं हल रे बाबा ज़मीनदारी भी खणी पर कलर बिज तो वठंदोस न वो भी मुफ्त छा याद कंदो साबिर वञी ढोरियूं हणे चूंडा बैठा त वञी काए बरा इन मेहरबानी जो सबब सरकार सबब को खास ना है बस या मिट्री माइट्री आई भाणज जो रिश्तो रेस जे हवाले कर आई उहा बि हवेली ते वञी राज करे आई तू बि वञी ऐश कर बार बार न चवण जो न ॿुधण जो आदि अलाउद्दीन साबिर चई थको आहियां त मूं ज़बान कई आहे वरियाम सां ज़बान बि हिकिड़ी ऐं अलाउद्दीन साबिर बि हिकिड़ो सरकार निकुर मुंहिंजी वता कमा सुभाण के सिज में लॾो खणो न ॾिसाए न त या ज़बान न रहंदई लॾो छो खणे बाबा साईं पाण वञी लाहूत ला मकान जी दरगाह वसाए बाक़ी रहियूं औरतूं उहे ॻोठ जूं आहिनि उहे छो दर बदर थियनि बाबा साईं ये अखियूं फाड़े न ॾिस गुआर खे हलियो वञे था ॾही ॾेखारिजां ॻोठ में खाणे में पीड़ाए तुझे वजूद जो रस कुत्तन के पीआरींदुसि कुत्तन के
ब्रेक फेल थी वियो संभाल सादिक ब्रेक फेल थी वियो जी रहे सर कासुम निकर त निकरूं यार निकरणो ई पवंदो ई सन निकर त निकरूं न त जो बहराम खान हिते पूरो हुजे हा हलिया तूं बि ज़ख़्मी मां बि मां तोड़े पे आयुसि चओ बादल खान मां खान न आहियां सिर्फ़ बादल आहियां जंहिंमें वसण जी उमेद ई कोन्हे टोक न कर वरिया मैं न टोक छो कनो भला व्याज खपई व्याज वापस करण आयो आहियां तो मूंखां व्याज वतो ई न आहे त वापस छा कंदे काके सबर वारो तूं वरी नओं उम्मीदवार ज़ाहिर थियो आहीं छा ज़बान संभाले ॻाल्हा वरिया मैं व्याज वारो वाह मथे मां निकिरी वेंदी यार झेड़े जी ज़रूरत न आहे मूंखे साबिर वापस कंदो मां ॿिए खां छो वठां बाक़ी तोखे खपे त मां हाज़िर आहियां मूंखे अल्लाह बचाईंदो बाक़ी तूं काके साबर वारो व्याज वठ या हुन मज़लूम औरतुनि जी पचर छॾ बादल चवंदो मां त चिड़ी पवंदे तंहिं करे ढकी भली तूं भली साबिर खे ॾे हू मूंखे ॾींदो ठीकु आहे मां काके साबर खे ॾींदुसि पोइ का गड़बड़ न कजांइ कयई न त घटि न थींदई साबिर भी तोखां वठे न मुंहिंजो पको पढ़ायल आहे वरी वरिया में केरु पको पढ़ायल इहो बादल अलाए मीरल अलाए शहबाज खान अलाए त तुंहिंजी भेण पढ़ाए मोकिलियो अथसि व्याज वापस करण आयो हो तुंहिंजो अॼु वापस कंदा सुभाणे घर अची घुर कंदे संग जी इन कर्ज़ एवज़ मूं त तोखे माफ़ करे छॾियो आहे साबिर तूं खुटको न करे सभिनी खे जवाब ॾेई छॾियो अथमि संग तुंहिंजो आहे कुझु वक़्तु सब्र करे चिथरी तुंहिंजे हवाले कंदुसि हे शहबाज छा यादि कंदे व्याजी विराम खे ई वठ मुफ़्त में मूं छा पई सम्झी हीरा तोखे माफ़ कंदो न हीरल मरण खां पोइ बि तोखे माफ़ न कंदो जे मां चाहियां न सॼियूं गोलियूं तुंहिंजे वजूद में लाहे तुंहिंजे वजूद खे चाक करे छॾियां न मीरल जी मोहब्बत मीरल खे इजाज़त कोन थी रे ये मोहब्बत आहे मूंखे नफ़रत आहे अहिड़े वजूद खां जंहिंजी मोहब्बत जो रूप मौत आहे तोखे त शर्म अचणु खपे मोहब्बत जी दावा कंदड़ ते तो वटि ज़रे जो भी शर्म हया आहे न त हलियो वञे ता ऐं हा या मनोज शिकल खणी नहीं तो कर हेडा खामोश नूरी खामोश जे न हली न हली वेंदी हुन पार ही छा आहे मीरल हिन सां निकाह कंदुसि हिन जी निमाज़ पढ़ंदुसि नमूनो ॾिठो थी जो निकाह कंदे हाणे कोली ऐं हा जेकॾहिं मुंहिंजे जनाज़े नमाज़ में शरीक थे त मुंहिंजो रूह तोखे मलामतूं कंदो तूं न मञींदी हा शोएब शोएब कर आया बुढ़े जी चाचा ये मक्की
त ॿार वञी मरे अम्मा सॼो मलालो तूं कयो वेठी वरी मूंखे ॾेई सॼो लुड़ी लाई रईस तव्हां असांखे गॾु खणी निकिरो आहे न माटकर पटाके अगन बि भारियो ऐं हवाली आहे अगन खां छा पुछां छामे हवाली आ बाबल हेॾा कम कया अथमि पोइ बि मञियो थी न अथव मूंखे तव्हां ते कावड़ थी अचे मूंते हा न बाबल गुस्ताखी माफ़ जेसी ताईं मां ठीकु थियां तेसी ताईं तव्हां घोड़ो कायो या